ढोढ जी न्याणीअ जो इज़त ऐं मान मथां हो कयो आहे। उन्हनि जे ज़ुल्मनि जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं। दौड़ जूं धाणियूं पिटनि से न्याणियूं सुधरियल आहे कोन, बाक़ी चाचीअ सां ॻाल्हायो आहे। न सुधरंदे तूं न सुधरंदे। हाँ तो मुझे तू ये नथो करे सघी। हाँ मां ये करे थो सघां। तो बेग़ैरती ऐं बेहयाई जी हद करे छॾी आहे। अस्सलामुअलैकुम। वाकई जवान आई पर मुखा घट। हाँ मुखा घट। वरेरा तुझो माल मुझे हथ में आहे ऐं मां सेठ हाशिम वटां तुझा सब कागज खणी आयो आहियां ऐं ही कम करण लाइ मूंखे पंहिंजी जान खतरे में विझणी पई आहे। इन करे हाणे आउं तोखां 2 लख न बल्कि 10 लख रुपया पूरा वठंदुसि। जिबरान ये समझ तो तुझा पैसा भी हिते मौजूद आहिनि। अरे जुमा वो जुमा बता रहा वञ जल्दी मुझे कमरे में पैसन वारो ब्रीकेस खणी आ। जिबरान सौतो 2 लखनि जो हुयो। 10 लख घुरी करे नाइंसाफ़ी दो पर वडेरो खादिम खान यारनि जो यार आहे। अचे पूरा थी गण। वडेरा जिबरान पंहिंजे कम जी रक़म वठंदो आहे, ईअं न वठंदो आहे। ही तुंहिंजो कमु तमामु ॾुखियो हुयो, सभु खोले ॾिस। ठीकु आहे वडेरा, तूं वाकई पंहिंजे वादे जो पको आहीं ऐं माण्हू बि तमामु भलो आहीं। यारो यारी भागे नजर मारी टूट गई तेरी मेरी यारी। ओ टूट गई तेरी मेरी यारी। ओ कहते भागे नजर मारी टूट गई तेरी मेरी यारी। ओ टूट गई तेरी मेरी यारी। वाड़ी वा कमल कमदार ने गोठ जा हाफ वडेरा। वाह अॼु तो सभा मन लॻो।
अम्मा हर भरू गिला कंदी आहे हेॾे काॾे तयारी आहे मुंहिंजा पुट ॻोल्हण? अम्मा अॼु मां पाण थो वञा अची सिबागी सां ॻाल्हाइण राणी जो संग घुरनि ॾिसजांइ त कीअं नथा ॾियनि मूंखे अड़े मुहकारो दुश्मननि जो थिए न वञजांइ न वञजांइ अड़े तुंहिंजा किरकार जीअं ॾिसंदा न तीअं फिरी वेंदा मूंखे मेड़ में करणु ॾे बस करे ॾे अम्मा तुंहिंजे वस खां ॻाल्हि चढ़ी वई आहे तूं हाणे कम जी न रही आहे हाणे मां पंहिंजी कोशिशि पाण कंदुसि हा छा थो ॻाल्हाए मां कम जी न रही आहियां अड़े तूं मूंखे ॼणियो आहे या मां तोखे ॼणियो आहे एॾो दाद थो ॾेखारे ॼणियो तो आया मूं आहे उहा त तोखे ख़बर हूंदी हरे हरे उहे ई पंहिंजा उहे जेके अथई न नछे वारा लफ़्ज़ इस्तेमालु थो करे पियो ख़ुदा खे वञी मथां हुननि जे घिटीअ मां बि लड़ियो आहे अॼु पाण खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु राणी जो नशो आहे ॿियो को बि नशो न आहे ॾिसां त कीअं नथा ॾियनि आख़िरकार मां बि हिन ॻोठ जो हाफ़ वॾेरो आहियां हाफ़ वॾेरो हा मां तूं बस दुआ कर हाफ़ वॾेरो थियो आहे हाणे कुझु ध्यानु करे तोखे मोकारो करे गॾ ते चाढ़े न घुमायूं न त मूंखे अची चइजांइ त मां हाइफ थई मोकारो छो कंदा मां को सफ़ा अहिड़ो वेला छा मां संग घुरंदो मान का भॼाए त कोन ईंदो मान अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाए अहिड़ा लफ़्ज़ ख़ुदा बाटी त भेण ॾिनई कान तूं पराई नियाणी जे लाइ छो अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करे भॼाए नथा अड़े न मां अला ख़ैर कंदो मां संग वठी पोइ ईंदोसां बस तूं रुगो दुआ कर हर वक़्तु पंहिंजी बेटी कॾहिं त कमु थिए ई कोन थो आहे को जेको हिन मवालीअ खे सम्झाए ॼण पुट परणाइण थो वञे न साम्हूं वठी हे पोइ मोटंदो ख़ुदा तरसी कर ॾिसजांइ मां वेंदुसि न राणी मूंखे ॾिसंदी असुली सफ़ा दीवानी थी वेंदी मूं ते दीवानी हा हाय हाय ओ छोरा मत चवण न मन अॼु मूंखे राणी जे घर में वञण खां केर बि नथो रोके सघे हा अॼु मां राणी जे घर ज़रूरु वेंदुसि आख़िरकार मां वञी त ॾिसां ॻाल्हि छा आहे अरे तू ॻाल्हाए छा थो सम्झ में आहे ॻाल्हि छा आहे तोखे ॻाल्हि ॿुधाईंदा भला छो न ॿुधाईंदा मां बि आख़िरकार मर्द आहियां छो न ॿुधाईंदा ॻाल्हि और जे तो जहिड़ा मवाली मर्द थिया न त पोइ बसि हे ज़मानो बि हलियो मां राणी जे पीउ सां बि ॻाल्हाईंदुसि हा उहो सुठो माण्हू आहे कमु थी वेंदो इहो मां तोखे ॿुधायां हुनखे ॿ टे बोरियूं अन जूं सवायूं ॾींदुसि न अड़े छो था पादर कूर कूर कनी छो था पादर कूर कूर अड़े कुझु पंहिंजो ख़्यालु करे सिंगुल पासरी ये पासरियूं बञाए अचे निकिरंदे न मन अॼु कुझु बि कोन थींदी अॼु मां वञां थो ॾिसजांइ त कीअं नथा राणी जो संग मूंखे ॾियनि हा चङो हाणे तूं दुआ कर मोह ख़राबु न कर न तुंहिंजे दर ते ईंदी मानड़ी पचाए ॾींदी मां त तुंहिंजी सहूलियत थो कर तूं हरूभरू मुंहिंजे मथां कावड़ी वेठी अल्लाह रख धणी हाणे मुंहिंजी सहूलियत थो करे पियो न मुंहिंजे दर ते ईंदी ॼण का में कुंडी तो काहे अचे पियो न तुंहिंजे दर ते ईंदी अड़े जेके ॻाल्हाइण जो अथाल न आहे उहो हलियो आहे संगा बदीअ जूं ॻाल्हियूं करण छो तो पंहिंजे तओ घुराए मोटे माना तूं राज़ी त अञा घर जो कमकार तूं करी मानियूं ठानी तूं पचाए ईअं न वञ इहो बि वञी पीर भेटे बसि तूं रुगो दुआ कर खटी न चङो हाणे माशाअल्लाह ओ मुंहिंजा रब तूं का साईं हदेस बाक़ी हे छोकिरो ॿियो कम खां चढ़ी राणी ओ मां राणी हाँ हाँ बाबा अचां थी अचां जी बाबा अच बेटो वेह हिते मां राणी असां ॿिन्ही हिकु फ़ैसिलो कयो आहे फैसलो कहिड़ो फैसलो अमां उहो छोकिरे जो छा नालो आहे जेको आहे हा हा यादि आयो अली रज़ा जेको आहे तमामु सुठो छोकिरो आहे जे तूं चाहीं त उन सां तुंहिंजी शादी करायूं मां बाबा आउं छा थी चई सघां मां त तव्हांजे हर फ़ैसिले जो एतिराम कंदसि छो जो
छो जो असां शहरी छोकिरियूं न आहियूं। असल खां ॻोठ में माउ पीउ जेको बि वर ॾिनो आहे असां क़बूल कंदा आहियूं, पोइ भले उहो सुहिणो हुजे या कुझु। पुट अलाह ख़ुशि कंदे जेको हूअं बि जेको आहे छोकिरो तमामु शरीफ़ आहे, जेको माणीअ मां गॾियल फ़ैसिलो कयो आहे। बाक़ी रहे वली ख़ान सम्झांदो हुनखे को बि एतिराज़ न आहे। अम्मा तूं वे, तूं ही खड़े ॾिसी अच त केरु आहे। छॾ कुराड़ी खिट खिट के, अरे हणोस गोलियूं, अरे खणोस छोकिरीअ खे। हेलो सेठ, हेलो मां रधा पियो ॻाल्हायां। हाँ लिया था। छो तू परेशान तो लगी? अरे भाई परेशान थियण जी का ॻाल्हि न आहे। मूं तुंहिंजी ऐं जबरान जी ज़मानत कराए छॾी आहे। सेठ ज़मानत जी ॻाल्हि पोइ कयो, पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हा हा चओ छा ॻाल्हि आहे? जिबरान वॾेरे सां मिली वियो आहे ऐं जिबरान तव्हां वटां कागज़ चोरी करे वॾेरे खे ॾिना आहिनि। मूं वटां कागज़ चोरी कया आहिनि? हिकु मिनट मां ॾिसां थो। हाँ अली रज़ा, मूं वटां कागज़ भी चोरी थी विया आहिनि ऐं कुझु रक़म बि। जबरान जो चङो न कयो। हाणे सर जेको तव्हां हुकुम कयो मां उहे कयां। सुठो थियो जो तो मूंखे ॾसियो। अली रज़ा तूं सुभाणे शहर हलियो अच। मां सुभाणे ई तुंहिंजी ज़मानत कराए थो छॾियां, सम्झई? हा हा मां शहर ईंदुसि, पर अवल इहो ॾिसां त जिबरान जा कहिड़ा इरादा आहिनि। ठीकु आहे सर? ओके अल्लाह हाफ़िज़। चङो, ख़ुदा हाफ़िज़। उठ उथो चवां थो, उथ। छॾ मूंखे, तूं छा थी सम्झी? आउं तोखे छॾे ॾींदुसि? तो मुंहिंजे प्यार जो क़दुरु त न कयो, पर हाणे आउं तोसां उहो कंदुसि जेको तूं उमिरि भर यादि रखंदीअ। तूं ईअं नथो करे सघीं। मूंखे छॾे ॾे, मूंखे मुंहिंजी रज़ा ॾे वञण ॾे। रज़ा रज़ा ॾे तोखे वञणु ॾियां? ऐं मां जेको मां तुंहिंजे प्यार लाइ पल पल तरसियो आहियां।
निकितो आहे ॾिस के कम जो ई कोन्हे को कपिड़ा धो त झग करे ई कोन थो भई थान जो साबुण जेको आहे उहो वटि त बि थान साफ़ त नथा थियनि साॻा थान ते चुटा लॻा पिया आहिनि कहिड़ो सर्फ निकितो आहे कहिड़ो साबुण निकितो आहे सम्झ में ई ॻाल्हि कान थी अचे ऐं बाथरूम जो कोन्हे इहो छा चवंदा त सड़ी इहा हाट पाट लाइ छा था चवनि उहो बि सुठो कोन निकितो हुयो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी था ॿुधायां अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था न दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिले थो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 313156262 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा त सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी तोखे कोन छॾींदे छॾे मूंखे रज़ा केॾो आयो आहे तूं रज़ा रज़ा आउं चवां थो हलियो वञ हितां किथे तुंहिंजो खून न करे विझां हलियो वञा न घबरान न मां पंहिंजे प्यार खां बग़ैर हितां हरगिज़ न वेंदुसि जेकॾहिं तुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ ईअं ई सही तोखे त ख़बर आहे त मां राणीअ खे हासिल करण लाइ केॾी न वॾी क़ुर्बानी ॾिनी आहे न घबरान न ॾिस रज़ा तूं मुंहिंजो दोस्त आहीं पोइ अॼु खां वठी तूं मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झ मां हितां राणीअ खां बग़ैर हरगिज़ न वेंदुसि मां राणीअ जे करे हर कंहिं सां दुश्मनी करे सघां थो जेका तूं सेठ वटां चोरी करे आयो आहीं उहा सेठ खे बि ख़बर पइजी वई आहे त तूं वॾेरे सां मिली वियो आहीं चइबो त चोरीअ जी ॻाल्हि सेठ सां तो कई अॼु खां पोइ तूं बि मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झ मरण लाइ तयार थी
तो मुझे दोस्त जिब्रान है अचो मुसा जल्दी जिब्रान है खणिया लो ता करे अरे तो जल्दी वञो रज़ा जी कढ रज़ा मूंखे ॾाढो डप पियो लॻे तू फिक्र न कर मां हींअर ई कुझु हा सेठ ॾे फोन थो कयां मां हींअर पोइ कर तू फिक्र न कर हा जल्दी कर हेलो हेलो सेठ ऐं रज़ा पियो ॻाल्हायां सेठ असां हाणे रोड वटि पुॼण वारा आहियूं वॾे जे खादम जा माण्हू असांजे पुठियां आहिनि तव्हां जल्दी जल्दी गाॾी मोकिलियो ठीकु आहे छा थो चए जी मां जल्दी मोकिलिंदो तव्हां पोइ रोड ते पुॼो पोइ हलो ठीकु आहे ख़बर है न जिब्रान ॾियो ख़बर रज़ा खे पकड़े आयो साईं ओला का लिखी पिया ॻोल्हे ॻोल्हे थकी पिया किथे नज़र ई न आया रुगो खाई खाई पलिया आयो इहो बि कमु तव्हां न थी सघो हलो हाणे टरो हितां अरे वीरो खादिम खान जिब्रान तू दिल जाए कर रज़ा खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं वरे रा खादिम खान इहो रज़ा वेंदो काॾे उनखे त मां ॻोल्हे ॻोल्हे मारींदुमि मुझे और सेठ आशा जल्दी अचा सही ॻाल्हि आहे मां चयो मुझे फिक्र करे ठीकु आहे मां जल्दी थो अचां चयो न मां जल्दी थो अचां ठीकु आहे सेठी अली रज़ा तू ठीक टाइम ते आयो है मूं अॼु ई तुंहिंजी ज़मानत कराए छॾी आहे हे ॾिस तुंहिंजी ज़मानत जा कागज़ हाणे तूं हिन शहर में घुमी फिरी सघीं थो सेठी मां राणी खे बि वठी आयो आहियां राणी कंहिंजी राणी किथां जी राणी उहा राणी जंहिंजे करे जिब्रान अवां वटां कागज़ चोरी कया ऐं वॾेरे खे ॾिना हाणे सर मां हुनखे वठी आयो आहियां जेका हेठि वेठी आहे सेठ असां बि जल्द शादी कंदासीं शादी तूं शादी कंदे असांजे कम जो छा थींदो साईं तव्हां को बि फिक्र न कयो मां हर हालत में तव्हांजो कमु कंदो रहंदुसि उहो मुंहिंजो अव्हां सां वाइदो आहे सच तो चवीं बिल्कुलु सच हाणे तूं वञी सघीं थो महिरबानी सर महिरबानी
पोता सजण सजण पोता सजण तो छा ॻाल्हि आहे? असांजे घर जी हालत कीअं कई आहे? कंहिं वरी कंहिं कई आहे? तव्हांजे घर में रोज़ानो हिकु हमरा ईंदो हुयो जंहिंखे चाचे ऐं घर अचण खां रोकियो। पोइ उन हमरा अची चाची ऐं चाची सिभागीअ खे क़तल करे छॾियो ऐं राणीअ खे अगवा करे खणी वियो। सजण सुभाणे खां लगाम ॾे, मुंहिंजी भेण मथां इहो इल्ज़ाम न हण। इहो इल्ज़ाम न पर हक़ीक़त आहे। तूं वञी सॼे ॻोठ खां पुछी ॾिस। हा मां त कूड़ थो ॻाल्हायां पर सॼो ॻोठ त कूड़ न ॻाल्हाईंदो। वञी तूं वॾेरे खां पुछी ॾिस। हा पहिरियों मां वॾेरे थो वञा, उन खां पुछी ॾिसां थो, पोइ बाक़ी ॻोठ खां पुछंदा। हा इहो कमु जो तोखे चयो मां इहो करे छॾ न। ना तोखे वॾेरे खादम खाने जी ख़बर न आहे छा? हा ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे चओ। अस्सलाम वालेकुम वॾेरा। वालेकुम सलाम। असांजे घर में हेॾी वॾी क़यामत अची वई और तव्हां साल बि लाहियो थी असांजे घरे। वाकई जवान आहीं पर मूंखां घटि। अड़े ॿुध, हिकु त तुंहिंजी भेण वते थी यार कंदी, उनजे करे सॼे ॻोठ जी बदनामी थी आहे ऐं तूं चईं त असांजी सार न लथी अथई। छा उहा ॻाल्हि सही आहे? बिल्कुलु सही आहे। तुंहिंजी भेण पंहिंजे यार सां भॼी वई आहे, उन करे तुंहिंजी भेण कारी आहे। कारी जी सज़ा सिर्फ़ु मौत हूंदी आहे। हाणे जो हाणे हुनखे जल्द में तूं कारो करे मार। पर मूंखे कहिड़ी ख़बर त उहा किथे आहे? अगरि तूं हुनखे मारण जे लाइ तयारु आहीं त इहो सवाब जो कमु मां कंदुसि। एड्रेस तोखे हींअर ई ॾियां थो। मां ॾिसां थो त तूं केतिरो गैरतमंद आहीं। तूं रुगो सिर्फ़ु मूंखे उनजी एड्रेस ॾे, पोइ ॾिस त मां केतिरो गैरतमंद आहियां। ॾियो हलाल छोकिरो ख़ुशि थी वियो? हा साईं, अलाह साईं जी महिरबानी आहे। असां पंहिंजे दोस्त जी आज़माइश में पूरा उतरियासीं। बिल्कुलु छोकिरो ठीकु ठाकु आहे। चङो जिबरान, तूं हाणे निकिरण ई कर। आओ वॾेरा खादम खान। अलाह भाई हाशिम खान, अॼु जहिड़ो मौक़ो तोखे वरी कॾहिं पियो न मिलंदो। अॼु इन मौक़े मां जेतिरो थी सघे वधीक फ़ाइदो वठ। तोखे हिन छोकिरे खां लहराइणु बिल्कुलु न खपे। ही तोखे करे बि छा थो सघे? अवल त ही तोखे कुझु बि न चवंदो, ॿियो त ही तुंहिंजे एहसाननि जे हेठां
एतिरो त दबियल आहे जो कॾहिं बि उथी न सघंदो। उथ हाशिम, उथी कुझु कर, जेतिरो बि जल्दी थी सघे। उथ उथ हाशिम, उथी खड़ो थी। हेलो शेख साहब, अस्सलाम वालेकुम। हाणे मां पंहिंजो हिकु ख़ासि माण्हू तव्हां ॾे मोकिलियां थो। तव्हां हुनखे मुंहिंजी अमानत ॾेई मोकिलिजो। चङो भला शेख साहब, ख़ुदा हाफ़िज़। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थी ईंदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थी वेंदा। हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल बि डंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे। वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हेरस न हेरस। वाह वाह, मतिलब हे सभु खुलियल आयो आहे। हा वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं। अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फनाइल, सर्फ ऐं सूप। राब्ते लाइ 03138562 यारो ओ यारो। जी साईं। यारो रज़ा के वठी जो साईं वठी वञो। चल रज़ा वे। रज़ा तो शाही बाजार वाले शेख साहब ॾे वञ, हू तोखे मुंहिंजी अमानत ॾिनी, उहा खणी अच, पर ख़्याल सां सम्झे। तरह को बि फिकुर न कयो। रज़ा खां न पहिरियां ग़लती थी आहे, न इंशाल्लाह हाणे ग़लती थी वेंदी। ठीक आहे, ठीक आहे सर, बाय। पानी बंद कर रहा। तो पानी बंद किया? ऐसा जो हुक्म है। केड़े ऐसे जो हुक्म है? हुक्म है पानी सब बंद कर। अरे बाबा मुझे जमीन जो वारो आ। भली तू जो वारो हो जाए पर पानी तो नहीं जा। ऐसा जो हुक्म है। छो न पानी दे तो जो पी जो पानी हां। वो तारा जो हुक्म थी। न तू बंद किया पानी छा कने? पानी के न बंद कर दे। आजो जो आजो
उतारा खे चई करे तोखे पुलिस सां टकराइण थो पियो जेकॾहिं मां ईअं न कयो त मां पीउ जो पुटु ई आहियां हल मत बर उतारा साईं उन्हनि तव्हांजो चवणो न वरितो तव्हांजो चवणो त पाणी पोइ पाण ते खोले फिटी कयां हलो ठीकु आहे मां फ़ोन कयां थो हेलो इंस्पेक्टर साहब अस्सलाम वालेकुम वरी चाते भुण भुण कंदो थो अची कंहिंसां विड़ी आहीं कंहिंसां कोन विड़ी आवां था इहो मुंशी जो दिमाग़ ख़राब थियो आहे पाणी जो जॾहिं वारो असांजो आहे चए तो पाणी बंदि कर वाह में पाणी त उहो ई घणो हो भला जे 2 मिंटनि खां पोइ वरी खोली हा त बि असांजी बनी भरिजी वञे हा हरू भरू झेड़े करण जो कहिड़ो लाचार हुई पर अदा वारो त असांजो हो न ज़मीन जो तूं कोन सुधरंदे मां तोखे केतिरा दफ़ा चयो त तूं हिते वेह त मां वञी पाणी छॾे थो अचां पर न अदा तूं वेह मां वञा वएं त वरी जहिड़ो करे आहे न अलाए कॾहिं सुधरंदे चई बीठो आहियां पर तुंहिंजे दिमाग़ में का ॻाल्हि ई कान थी वई साहब ने गिरफ्तार कयो खबरदार कोई भी पंहिंजी जगह न चुरे अगर जो कोई चुरे हो तो उन्हें मुझे गोली उन्हें सिरे में होंदी वाह वॾेरा वाह जो कमु कयो नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते पुलिस खे वठी आई हाणे पुलिस छा कंदी उथ त हलूं न पाणे हलूं था गिरफ़्तार छा कंदे अचु चाचा रज़ा किथे है पंहिंजे कमरे में कोन्हे तव्हांखे ख़बर है रानी
राणी मूं रज़ाक खे थोरे कम सां मोकिलियो आहे कोई जो तो अचे तू आराम सां वे फिक्र न कर चाचा असां ॾाढी देरि कई आहे ऐं वञा थी हू अचे त हुनखे ॿुधाए छॾिजो छोकिरी मूं तोखे केतिरनि दफ़ा चयो आहे त मूंखे चाचा न चओ तूं त मुंहिंजी दिलि जी मलकान मुंहिंजी दिलि जी राणी आहीं मूंखे चाचा थी चई चाचा न आहियां ऐं तुंहिंजो आशिक़ आहियां ही तव्हां कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं पिया कयो मां हलां थी केॾां थी वञी मुंहिंजी आऊं तोखे जान सां न मानींदुसि तूं त मुंहिंजी दिलि जी राणी आहीं ऐं तूं कंगले रज़ा जो ख़्वार आहीं तूं तोखे छा ॾींदो मुंहुं माल मिल्कियत धन दौलत सब कुछ मां तोखे सिर्फ़ तूं मूंखे पंहिंजो प्यार दे पंहिंजो प्यार दे तो मां पंहिंजे प्यार में अंधो बि थी सघां थो मुझे भेजो ना रानी तू मुझे मारी न सकती है हाँ तुझे प्यार आया रानी हमारे मुझे भेजो ना तू मुझे मारे नहीं सकी तू मुझे मारे नहीं सकी हमारे तू मुझे मारे ना सकी कहो ना तू मुझे मारे नहीं सकी मारे छॾियो मारे छॾियो काबिल रानी तू छा पिया छॾियो कुछ कोन कयो कुछ कोन कयो कुछ कोन
एसपी साहब तकड़ में पहुंचो हिते सेठ हाशिम साहब जो खून थी वियो आहे तकड़ में पहुंचो। खबरदार पंहिंजी जगह तां हेॾे होॾे न त जाए। साईं आऊं सच थो चवां त मां क़तल न कयो आहे। मुंहिंजे अचण खां अवल ई खून हिते थियो पियो हो। हिन जो फ़ैसिलो अदालत कंदी। फ़िलहाल तूं असां सां गॾु थाणे ते हल। साईं मूंखे सेठ हाशिम ख़ुदि पंहिंजे कम सां मोकिलियो। मां हींअर आयुमि। मुंहिंजे अचण खां अवल ई खून थियो पियो। मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो। तुंहिंजो ॾोह इहो ई काफ़ी आहे त तूं वारदात वारी जगह ते मौजूदु आहे। हल असां सां थाणे ते हिनखे वठी हलेसि। साईं आऊं बेकसूर आहियां। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं सीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 तो सेठ जो कत्ल छो कयो आहे? साईं मां क़तल न कयो। मां तव्हांखे हर हर चवां थो मां खून न कयो आहे। मां खून न कयो आहे। पर तव्हांखे यकीन ई नथो अचे। हे ईअं कोन ॿुधाईंदो जंहिंसां ॿियो तरीक़ो इस्तेमालु करणो पवंदो। फ़िलहालु हिनखे लाकअप में न राति ॻाल्हाइणो।
तोखे केतिरा भेरा चयो अथमि त जज़्बाती न थींदो कर। उन्हनि असांजो पाणी बंदि कयो, असांजी ज़मीन जो पाणी काहे वञी पंहिंजी ज़मीन में छॾियऊं। अञा तूं चईं थो त मां जज़्बाती न थियां? इहा ॻाल्हि त सही आहे, पर जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं पाणी पोइ मिले हा त छा थी पवे हा? पाणी ॾियण खां इनकार त कोन कयो। हाणे मूंखां इहा ॻाल्हि बर्दाश्त कोन थी थिए अदा साईं, मूंखां बर्दाश्त कोन थी थिए। तुंहिंजी इन थधी पॉलिसी जे करे असां तव्हांखे खाई विया आहियूं। नादर कंहिं कंहिं जाइ ते ज़हर जो ढुक भरणो पवंदो आहे। हाणे असां ज़हर जो ढुक कोन भरींदासीं, ज़हर जो ढुक हाणे उन्हनि खे ई भरणो पवंदो, उन्हनि खे। उन ॻाल्हि खे ॾिठो वेंदो। हाणे अच वेह त हिननि भाऊ वारनि सां मिलूं त केरु आहिनि, किथां आया आहिनि, छो आया आहिनि, छा जे लाइ आया। भाऊ तूं केरु आहीं ऐं हिते कहिड़े ॾोह में आयो आहीं? भाऊ मां हिते हुन ॾोह में बंदि आहियां जेको मूं कयो ई न आहे। छा मतिलब? मतिलब त भाऊ इहो त हिते मां खून जे इंतज़ाम में बंदि आहियां जेको आउं कयो ई न आहे। मूंखे त सेठ हाशिम पाण मोकिलियो कम सां, मूंखे काई ख़बर न आहे त खून कंहिं कयो आहे। जेकॾहिं खून तो नाहे कयो त तोखे इहा ख़बर त ज़रूर हूंदी त खून कंहिं कयो आहे। मुंहिंजा भाउ असां पाण हिते बेॾोही आया आहियूं, पर लॻे थो त तोसां घणी बेवाजिबी थी आहे। पर मूंखे इहो ॿुधा त तोसां आख़िर थियो छा? देखे हेलो ॾिस जिब्रान, मां पहिरियों परेशान आहियां। हिते सेठ हाशिम जो खून थी वियो आहे। तुंहिंजी दुश्मनी मूंसां आहे, मुंहिंजे नंढे भाउ सां न। चङो ईअं थींदो तूं हुनखे विच में न आण। हा जिब्रान, मां सच थो चवां, हिते सेठ हाशिम जो क़त्ल थी वियो आहे। हीअ ॾिस पुलिस बि पहुची वई। हाणे असां वटि सिर्फ़ु 12 कलाक ई आहिनि। जिब्रान मूंखे वार्निंग ॾिनी आहे ऐं चयो अथई मूंखे, अगरि तव्हां पाण में हिमत ॿधो था त अची राणीअ खे ऐं पंहिंजे नंढे भाउ खे मुंहिंजे कब्ज़े मां छॾाए वञो। हाणे तव्हां ई मुंहिंजी मदद कयो, मां वॾो मजबूर आहियां। तव्हां ई मुंहिंजी मजबूरीअ जी मदद कयो कुझु। तूं घबराए न मुंहिंजा भाउ, हाणे असां तोसां गॾु आहियूं। हाणे उन्हनि ज़ालिमनि खे, उन्हनि जे ज़ुल्मनि जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं। उन्हनि पंहिंजी ज़िंदगीअ जो मुद्दो 12 कलाक रखियो आहे। असां उन्हनि खे उन्हनि 12 कलाकनि में नीच ताईं नाबूद करे छॾींदासीं। तूं घबराए न मुंहिंजो भाउ, असां तोसां गॾु आहियूं, पर उन जे लाइ प्लानिंग ठाहिणी पवंदी। हाणे असांजी ॻाल्हि गौर सां ॿुध। संतरी करियो, इनके पेट में दर्द पहुंचा, जल्दी क्यों यार। दरवाजा खोलियो। जवाबदार खटियो।
पुलिस असांजे पोयों आहे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे शेरू, उन वटि था हलूं। उहो असांखे हथियार बि अरेंज करे ॾींदो ऐं का गाॾी बि। पोइ जल्दी हलणु कयो। ठीकु आहे। सुबुह जो सिज निकिरण खां पहिरियों पहुचणो आहे, छो जो टाइम घटि आहे। उथो जल्दी कयो। शेरू, ओ शेरू। केरे बा? ओ मुझे दोस्त आयो दिलावर। साईं केड़ो हाल खुश आयो? शेर अली अल्लाह जा एहसान तुंहिंजो दुआऊं। हुकुम कयो बाबो। हुकुम इहो आहे त मुंहिंजा कुझु दोस्त आहे, ॿियो भाउ अथमि, उहे हुते वेठा आहिनि। अच्छा। असांखे कुझु हथियारनि जी ऐं ॿियो कपिड़नि जी ज़रूरत आहे। हा फिकर ना कर। ऐं ॿियो त तुंहिंजी बि ज़रूरत आहे। हलिया हलियो। ओ मुंहिंजी राणी, हेॾे ॾिस, ही तुंहिंजो भाउ ॿधो पियो अथई, ऐं हेॾे ॾिस, ही तुंहिंजे यार जो भाउ ॿधो पियो अथई। जेकॾहिं इन ॿिन्ही जी ज़िंदगी चाहीं थी त अॼु हिते नची ॾेखार। चुप कर कमीणो, चुप कर। आऊं कान नचंदी सही, नची ॾेखार। अरे खुदा जे कहर का डिॼ। हा उहो मां ॼाणां थो त मां कमीनो आहियां, ख़राब आहियां, बस न, पर तोखे अॼु हिते नचणो ई पवंदो। तूं ईअं नथो करे सघी। हा हा मां ईअं करे थो सघां। मूं बि खोल हिन जा हथ। तूं ईअं नथो करे सघी। हा मां ईअं करे थो सघां। अरे मूं बि हिन करी आहे बंदूक त हिनखे मां ईअं करे ॾेखारियां। हाणे मां ॻणे थो पंज, जे नचणु शुरू करे थी त ठीकु, न त कयांसि थो पूरो। 1 2 3 4। मौत मारींदासी जो तुंहिंजो मौत हिन सिंध वासियुनि लाइ इबरत जो निशान हूंदो, इबरत जो निशान। अचुड़े अचु, अचुड़े मुंहिंजा जानी जानी दुश्मन, शाहीरे तूं किराए जा कातिल वठी जबरान खे डिॼाइण आयो आहीं। असां किराए जा कातिल न, पर हक़ ऐं सच जा साथी आहियूं। अॼु तुंहिंजो मौत बि असांजे ई हथां थींदो, इहो हिकु सच आहे। वाह साईं वाह, ही सभु हक़ ऐं सच जा साथी आहिनि, बाक़ी मां ई रुॻो ग़लति आहियां, छो जो मां हिन सां शादी करणु थो चाहियां। असां तोखे डिॼाइण न, पर तो जहिड़े कमीने जो नालो हिन धरतीअ जा ख़तम करण आया आहियूं। वाह मालिक साईं वाह, जेको वणे तोखे कर, असां तोखां डिॼण वारा न आहियूं। हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ, असांजी मौत ख़ुदा जे हथ में आहे, उन ख़ुदा जे हथ में। हर मज़लूम और बेकसन की मदद करण असां सिंधियुनि जो फर्ज़ आहे। अरे हाणे बकवास बंदि कर साथियों, हिननि खे एतिरियूं त गोलियूं हणो जो हितां को वापसि बची न वञे, मरण लाइ तयार थी वञड़े।
वाह भेण वाह। सिंध जी न्याणीअ जो इज़त ऐं मान मथां कयो आहे। मां खून न कयो, मां सेठ हाशिम जो बि खून न कयो ऐं हे बि खून मां न कयो। डीपीओ साहब, सेठ हाशिम जो खून रज़ा न कयो आहे ऐं न वरी राणी कयो आहे। तूं इहो कीअं थो चएं त उन्हनि खून न कयो आहे? जे उन्हनि कोन कयो आहे त पोइ कंहिं कयो आहे? मूंखे ॿुधाए। साहब, मूं हुन कमीने सेठ हाशिम जो खून इन करे कयो जो हू सिंध जे लाइ ऐं सिंध जे नौजवाननि जे लाइ हिकु वॾो नासूर हुयो। नासूर हू सिंध जे नौजवाननि खे बरगलाए ग़लति राह पियो ॾेखारे ऐं जेको डीपीओ साहब मूं सां थियो आहे इहो मूं जहिड़े माण्हूअ सां थियणो हुयो। आईंदा को शरीफ़ इंसान इन ग़लति राह ते न वञे।
न वञे DPO साहब।